मिलियो छा मिले तो असांखे? यार भाई जो पहले लड़का बात कर रहा था उससे बात करवाओ। वो लड़को भजी वियो, वण पियो भजी वियो। दोस्तों अस्सलाम वालेकुम, गड़ालन खुश आयो। उम्मीद करूं सभी दोस्त खुश हूंदो। जिते मां तव्हांजो प्यारो दोस्त रब नवाज़ तव्हां से यूट्यूब चैनल नवाज़ लो। सो दोस्तों जीअं मां वेठो हुयुमि सो मुंहिंजो ॾाॾो वेठो हुयो। सो ॾाॾे ते ॾाढियूं ॻाल्हियूं आयूं, ॾाढा मतिलबु मैसेज आया। सो ॿ नंबरी करे पियो मुंहिंजे ॾाॾे सां, उहो उर्दू में ॻाल्हाए पियो। सो मां ॾाॾे खां फ़ोन वरिती, सो मां बि ॻाल्हाइणो मां मुंहिंजो ॾाॾो बि ॻाल्हाइणो। उहो माना ॿ नंबरी करे पियो, ॾाढी ज़ाती ओले छा ॿुधाए, माना चए पियो कोड आयो आहे, फलाणो थियो आहे, हे थियो आहे, हो थियो आहे। सो उनजे बारे में चए पियो। सो तव्हांखे मां वीडियो ॾेखारियां थो जेको मूंखे हिन ॻाल्हाइणो छा ॻाल्हाइणो आहे। मां उर्दू में हुन सां ॻाल्हाइण स्पीकिंग कयां उर्दू में। सो हे ॾिसो तव्हां वीडियो। भाई भाई कॉल आई है, क्या नंबर बताए हैं? नंबर मैंने देखा तो नहीं। यार उसने आपको 6 नंबर बताया होगा। जी जी क्या 6 नंबर बताया है? मैंने देखे नहीं है, आप बताता हूँ देख कर। 6 नंबर लिखे थे आपने? जी मैंने देखे नहीं है, देख कर आपको मैं बताता हूँ कॉल पर। यार कॉल नहीं, जो कॉल आपने रिसीव किया ना जी जी उसने 6 नंबर बताए होंगे, वो लिखे थे? नहीं मैंने देखा ही नहीं और अनबॉक्स नहीं किया मैसेज। इनबॉक्स में देखो मैसेज कोई आया होगा, ठीक है? उसकी वजह क्या है भाई? यार वजह ये है, पैसे मिलेंगे। मैं आपके साथ मजाक कर रहा हूँ? कौन से पैसे भाई? बेनजीर वाले, आपको मजाक लग रहा है? जी बिल्कुल सही, आपकी बात सही है। कितने पैसे हो गए भाई? ये 24,000 रुपए मिलेगा, मजाक कर बात की आपको बात लगती है? नहीं नहीं भाई, मैं आपको मैसेज के इनबॉक्स में जाकर आपको बताता हूँ। हाँ, फेसबुक लिंक से, किसी भी लिंक से आया होगा, ठीक है? ठीक है भाई, ठीक, थैंक यू। दोस्तों तव्हां हीअ वीडियो ॾिठो हूंदो, मूंसां ॻाल्हाए पियो। सो हिनखे मां चयो हा मां तव्हां ॾे कोड मोकिलियां थो, उर्दू में ॻाल्हाइणो मां। सो मां त एॾो चरियो कोन आहियां, छो जो मूंखे ख़बर आहे। सो ॿ नंबरी करे पियो। पोइ मुंहिंजे ॾाॾे वीडियो, ॾाॾे खे मोबाइल ॾिनो, ॾाॾे वारी वीडियो ॾिसो। हा साईं ॻाल्हायूं था पिया, हलो हाणे छा छा ॻोल्हियो, छा मिलियो आहे, छा मिले थो असांखे? यार भाई जो पहले लड़का बात कर रहा था उससे बात करवाओ। वो लड़को भजी वियो, वण पियो भजी वियो। हाँ, उससे बात करवाओ। उहो त भजी वियो, स्कूल में वञो हाणे। मैसेज आया आपके पास है? हाँ ये मैसेज आयो आयो। हाँ, जो मैसेज आया इसको ओपन करके देखो, गिनती आती है? वो ॾिसूं था को अचे माण्हू पढ़े त पोइ करायूं था। सो दोस्तों वीडियो तव्हां ॾिठो हूंदो। सो मूं ॾाॾे खे फ़ोन ॾिनी, ॾाढो मुंहिंजो ॻाल्हाइण। सो सिंधी माण्हू उहो सम्झे न पियो, कंपनी वारो बि कावड़ में कटेसि कॉल जेको कुझु ॻाल्हाइणसि। ॾाॾो खे मां सम्झाईंदो हलां पियो, हे हो ॻाल्हाइसि हेॾा होॾा, मां इशारनि में सम्झायांसि पियो। सो दोस्तों मुंहिंजी वीडियो बणाइण जो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे इहा ख़बर पए त अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके सिंध में ॿ नंबरी करे रहिया आहिनि। छो जो सिंधी माण्हुनि खे चरियो पागल सम्झी रहिया आहिनि त माना कोड मोकिलींदा हीअं कंदा। सो उहो माना कोड ॿुधाए पियो, व्हाट्सअप जो लिंक मोकिले मां ॾिठो। सो मैसेज बि मां ॾिठो, पर हुन ॾे मां कोड न मोकिलियो, छो मूंखे ख़बर हुई। सो मुंहिंजो वीडियो बणाइण जो मक़सदु इहो आहे। सो अहिड़ा माण्हू तव्हांखे ग़लति माना रस्ते ते माना ॿ नंबरी कंदा आहिनि। सो दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करिजो। हाणे मिलंदा नेक्स्ट वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।